काब बिन अशरफ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में गुस्ताई कई। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबनि जो ऐलान कयो। ए साहबा केरु आहे जेको काब बिन अशरफ जी मुंडी लाइ खणी अचे। साहबा मस्जिद में वेठा, सभु साहबा फौरी तौर उथी बीठा, पंहिंजी तलवारी बि कढियूं। हर साहबी जी इहा तमन्ना आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इजाज़त ॾियनि ऐं मां काब बिन अशरफ जी मुंडी लाई खणी करे ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में उछले छॾियां। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़ारनि जी तादाद में साहबा मौजूदु हुया। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि साहबनि खे इजाज़त ॾिनी। वञी करे काब बिन अशरफ जे घर में घिरी करे काब बिन अशरफ जी मुंडी लाइ अचो ऐं मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि उहा मुंडी जेकी आहे पेश कयो। काब बिन अशरफ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ज़ालिम वॾी हिकिड़ी गुस्ताई कई। साहबा उथिया, साहबिन ईअं न चयो त या रसूल पोइ घर असां मोकला करे अचूं, या रसूल नंढड़ा बच्चा आहिनि घर सौदो भला वठी अचूं। साईं मुंहिंजो घर में पोइ मसइलो आहे, नंढड़ा बच्चा आहिनि, हे हो मां मिली थो अचां। साहबा ईअं न, साहबा फौरी तौर अल्लाह जे नबी जीअं फरमायो फौरी तौर साहबा निकिरनि पिया। बस साहबा फौरी तौर उन टाइम निकिता। काब बिन अशरफ जे घर में अंदरि दाख़िल थी करे काब बिन अशरफ जी मुंडी लाइ ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि फौरी तौर आया ऐं मुंडी खे बेअदबी सां साहबा खणी आया। छाजे करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताख हुयो। मुंडी खे वारनि खां वठी करे ऐं मुंडी खे जेको साहबा हीअं लुड़ाईंदा अचनि पिया ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आॾो बीह करे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आॾो काब बिन अशरफ जी मुंडी पेरनि में हीअं उछले छॾियो ऐं साहबा फरमाया, या रसूल अल्लाह क़यामत ताईं जेके बि काब बिन अशरफ पैदा थींदा रहनि, या रसूल अल्लाह तव्हां हुकुम ॾींदा रहो ईअं ई जेको आहे उन जूं मुंडियूं असां लाहींदा रहंदासीं। हे साहबा हुया